अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउं मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। स्कूलन में 5 दिसंबर का 4 जनवरी ताईं सियारेसी मोकलन ते इतफाक़ थी वियो। वफ़ाक़ी तालीम वारे वज़ीर जो ट्वीट शफ़क़त तैमूर जो चवणु आहे त मोकलन जो नोटिफिकेशन सूबाई हुकूमतूं जारी कंदियूं। पेट्रोलियम शयूं सस्तियूं थींदियूं या न, फ़ैसिलो थींदो। ओगा पारां पेट्रोल जे अघ में 8 खां 10 रुपया फ़ी लीटर लाॻ करण जी तजवीज़। वज़ीर आज़म हिन क़ीमतनि जी मंज़ूरी ॾींदो। वज़ीर आज़म इमरान खान अफगानिस्तान की सूरत हाल ते अॼु इजलास तलब करे वरितो। ज़रियन मौजूब इजलास में वफ़ाक़ी वज़ीरनि समेत अस्करी अमलदार भी शरीक थींदा। बॉर्डर की सूरत हाल ऐं अफगान अवाम की इमदाद ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। PTM ने शासिया मरीज़ चयो आहे त अवाम महांगाई ऐं बेरोज़गारी खां परेशान आहे। वज़ीर आज़म इमरान खान खे रुॻो BS रद्द थियण जी ॻणती आहे। इलेक्शन कमीशन EVM ते तकनीकी ऐं आइनी एतराज़ उथारिया। दुनिया में तरक्की याफ़्ता मुल्कनि EVM के नाकाम करार ॾिनो आहे। मुल्क ने तस्वीर जी सट न सही सघंदो, चूंडनि में मुदाख़लत करणी पवंदी। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ हयातूं विञाए वेठा। NCOC पारां कोरोना वायरस से वधीक 370 केसनि की तस्दीक। हाकारी केसनि की शरह 0.82 रही। केतिरो बि 60 वरीअ जो नींगर गुज़िरियल 2 सालनि खां प्रेस्टार बीमारी में मुब्तला। घुमण फिरण खां लाचार नींगर जेकीअ जो चवणु आहे त करीम बख्श मंगला जी नज़र बघर थींदी पई वञे। हू गुरबत सबब पुट जो वधीक इलाज कराइण खां लाचार आहे। हुकूमत तोड़े सिंधी वारनि खे नींगर जो इलाज कराइण जी अपील।